अमीना जेस ताणी ही मुझे जख्म ठीक थे तेस ताणी मुखे मजबूत हथन में छड़ी अच। घबरा न मजू, मां तो सा गड आया। खौफ ना है अमीना, खौफ ना है। ये समझ तो मां हाने अध मानू आया, थोरो भगो आया, फट जा टाका छी पिया। तडे तो तोखे उते ही चे में त कुछ जाड़ा आराम कर। उते खतरो न हो? एतरो खतरो न होयो जेतरो हिते आहे। जेकरे रुस्तम वारा असा के मिली था न तो पोइ हिते भी को खतरो कोने। उन्हनि जे ठिकाने जी ख़बर तोखे हूंदी, मूंखे त न आहे। रुस्तम खान वारा हालार खान जूए में घट नजर ईंदा आहिनि। ये मूसा खान ऐं दिलावर खान जी जूए में मिलंदा। ओॾा हलण जे लाइ असांखे कंहिं सवारी जो बंदोबस्त करणो पवंदो। सवारी छा जी अमीना, मजूअ जी टंगू लोह जूं आहिनि, लोह जूं। ही पर लताणी ते सॼी उम्र गुज़री वई आहे। तुंहिंजे लोह जे टंगुनि खे सूबेदार सिकंदर खोखलो करे छॾियो आहे। वधीक पंधु कंदे त तोखे तुंहिंजे टंग जी कुर्बानी ॾियणी पवंदी। इहो हिसाब सिकंदर खां ज़रूर वठणो आहे। बस दुआ कर त मां हलण जहिड़ो थियां। मजू इन करे त चवां थो त तूं हिते वेह त मां सवारीअ जो बंदोबस्त कयां। हलंदे हलंदे किथे ज़ख़म ख़राब न थी वञे। अड़ी है अदी ओ अदी ओ जियो चवाए अदा जियो। अदी अज तुंहिंजो चेहरो ॾिसी ऐं लॻे थो त फतेह करे आई। करा जो सर ॾेखार हुजे अदा दिलावर खे 2000 तारा ॾेखारे आई है। अम्मा छा चयो थी दिलावर खे? तो जो साहो न वञे तो जो साहो। मां कुछ भी कोन चयो थमास। जेको कुछ चयो थस न मुख्तियार कार साहब चयो थस। अदी तू दस अम्मा तू छा करे आयूं आयो? अदी मूंखे त ख़बर कोने का, छो त अंदर ऑफिस में अम्मा वई हुई ऐं दिलावर खान अलाए छा थियो अल्लाह ॼाणे। ओ अम्मा इने गुंदड़े खे मुख्तियार कार साहब हिकड़े हफ्ते जी मोकल ॾिनी आ। हफ्ते खां पोइ इहा ज़मीन विरहाए असांखे असांजो हिस्सो ॾेई छॾींदो। इहा मिल्कियत असां छा कंदियूंसी? हिननि धिकनि थाबनि खां त का सुठी ज़िंदगी गुज़ारियूं न। अम्मा ज़मीन त असांखे वंडे ॾींदा पर असांजी ज़मीन आबाद केरु कंदो? अड़ी अमड़ खोड़ वेचारा असां जहिड़ा मिस्कीन आहिनि। हार पे ते ज़मीन करण जे लाइ तयार थी वेंदा पाणे। अम्मा उन खे हाकिम खान वारा पादराणी भॼाए छॾींदा। अमड़े जेकॾहिं असांखे इज़त सां उते वेहण ॾिनऊं त ठीकु आहे, पर जेकॾहिं न ऊचाए ॾिनऊं त उतां वारी ज़मीन सॼी विकणी ॿिए हथेली ज़मीन वठंदासीं ऐं कुझु पैसनि मां वरी जाइ बि वठी ठाराए वेही रहंदासीं। हा अम्मा एतिरी ज़मीन मिलंदी छा? ओ अम्मा लिखत में अधु ज़मीन जो ॾियणो थसे सोहणीअ खे, पर जेकॾहिं अधु न बि मिलियो इन्हे मिल्कियत मां का थोरी कान्हेसि चौथी पती मिली न त बि बाक़ी ज़िंदगी असांजी सुख सां गुज़री वेंदी। खैर तो आहे? हाँ खैर आ। तुझे चेहरे में लगे त कोन तो मानू ॿाहिरां अची घर में कुछ घड़ियों आराम करण लाइ वेहंदो आहे, पर तूं त अहिड़ियूं थी अची रड़ियूं करे जो दिल थी चए त वञी कोई पर मोह कजे ऐं मोटिजे ई न। तोखां खैर सलाह जी पुछ तॾहिं बि गिचीअ में हथ। कॾहिं इहो सोचो थी त ॿाहिरों कहिड़ियूं परेशानियूं खणी थो अचे? कॾहिं थोरो इहो ख़्यालु कयो थी त कुझु घड़ियूं छॾियांसि, आराम करे ऐं पोइ थी मथो तपायांसि। मूं तौबा कई तौबा, असि तोसां ॻाल्हाइण खां मां तौबा कई। ये तौबाऊं रोज़ कंदी आहियां ऐं मुंहिंजे कॾ बाहि बि रोज़ ॿारी वठी आहियां। जेकॾहिं पंहिंजे दिलि जा हाल ओरींदे त कुझु दिलि जा दर्द घटि थी वेंदा आहिनि, पर तूं त मूंखे दुश्मन सम्झंदो आहे। कॾहिं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि मूंसां कई अथई? कंहिंसां ॾुख सूर ओरियां? हाँ तोसां? इहो उन वक़्तु थींदो जॾहिं मां इहो महसूसु कंदुसि त तूं मुंहिंजे ॾुखनि जी साथी बणबी आहे। मां तुंहिंजी सॼण आहियां, पर तूं हाणे बसि रत न साड़। कुझु वक़्तु ॿिए खे अकेलो बि छॾिबो आहे। हल मां अचां थी त तुंहिंजो रत सड़णु शुरू थी थो वञे। हेॾे जॾहिं ख़बर बि अथई ऐं पोइ बि अची मथो टंग जी बीह थी रहे, ॻाल्हि खे सम्झंदी नाहीं। घर छॾे त कान वेंदसि। छड़ी वेहण जी जाइ हीअ त नाहे घर में। वञा थी वञा, साह न वञई। जहिड़ी महिल ॾिस त
त मुंहिंजे मथां फुकियो वेठो आहे। ही तव्हांखे मुजरम ऐं ॾोही नज़र थो अचे सिकंदर खान। हलार खान खणी जो ॾोहारी न हुजे, पर ॾोहारियुनि खे पनाह ॾींदड़ बि ॾोहारी हूंदा आहिनि। न मामा, छा चई? न साहब, जेको ॾोहारी आयसि न उहो तव्हांजे ख़ौफ़ खां भॼी असांजे घर में दाख़िल थियो आहे। हलार खान हिन सभु ॾोह क़बूल कया आहिनि। सिकंदर खान, पादरनि जे ख़ौफ़ खां ई ग़रीब छा छा न क़बूल कंदो। जेको चवंदे तो चवंदो हा इहो ॾोह बि मूं कयो आहे। वधीक तव्हां जीअं चओ। हाणे हथ कढोसि त मां वठी वञासि। तव्हांखे केरु रोकींदो? रखते लाइ पार त कयोसि त ॾोहारनि खां परे रहे। ठीकु आहे सिकंदर खान, अच बेजा। चाची सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, अञा बि कोन आयो। अलाह कंदो ख़ैर सां मोटी ईंदो। रईस वियो आहे न, छॾाईंदसि। पर राति मां अबे खां सवाइ अकेली किथे न आहे गुज़ारी। छो अकेली छो ई? मां आहियां न तोसां गॾु। अलाह कंदो अबो बि अची वेंदो। चाची वरी बि जांच करे अचूं। किथां जांच कयूं पुट? चाची रेस खां पुछी अचूं। रईस वटि? न न, हिन वक़्तु ते हलणु सही न आहे। उहे बि उन्हनि जी नज़रुनि में हमेशह बुराई समायल आहे। पोइ त चाची हिते रहण में अञा वधीक ख़ौफ़ थींदो। न पुट न, छा जो ख़ौफ़? ऐं आहियां न तोसां गॾु। जेका मुसीबत आई न, मां पाण हुनखे मुंहुं ॾींदसि। को ख़ौफ़ न कर, ॾिसां त छा थो थिए। मूंखे इहा ख़बर नथी पवे त तुंहिंजो मुंहिंजे तरफ़ अलाए कहिड़ो पलांदो रहियल हुयो। तेरी क्या मर्जी है? तरस दे पादर मैं खावा? पोइ मूंखे छो पादर खाराई? अरे यार कहिड़ी ख़बर है त वॾे रस में होश जूं निकतल न। मां सम्झां थो ढोलू, मां सम्झां थो। मां मरी वेंदुसि पर मुंहिंजी शादी कोन थींदी। मेरी ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी मेरी सलाह ॾियनि तूं। मरण कण अॻे हल, अपना हक़ बशकाव। हल हल हक़ बश करायां? जॾहिं तेको ख़बर बि है त तेको केर बि संग कोन दसी, तो जल्दी कर हल, अपना हक़ बशकवा ते कुछ गुनाह घट कर। ओ ढोलू मूंखे शादी करणी आहे, शादी। हक़ न है बख्शराणो। ते हल यार, गुलाम कदर हिकड़ा दफ़ा हल, रेस नहीं हलदे पियूं। न न, हाणे ॿियो को संग था। ॿिया संग त यार जन्नत भी तू ॻोठ जूं निकल गई, न त तेॾा ऐं जन्नत दा जो फाह जो लॻे हा। ऐं ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं न खेरा इथो विया उहे जी वॾी थी ना शादी मैं करा हा। मुड़सा ठहक तू शादी कंदे ते करे भी गम मैं ते बैठो का करंदई। अपनी शिकल ॾिठी आई गसले दा डब्बा, जेकॾहिं मेरे नाले कुछ कदी एना कुहाड़े आने सही जो। बस ढोलू बस, मूं त अञा मड़ी मज़ाक बि कयूं, तू नाराज़ न थी। सुभान अल्लाह, वाह जो हुस्न ॾिनो अथसि अल्लाह। एतिरा ॾींहं असांजी अखियुनि खां ओझल कीअं रही। बादशाह त ॿियो कम खां सच थो चई कमदार, इश्क त शहनशाह झुकाए छॾिया। सच था चओ, इश्क तख्त छॾाए थो ऐं जबल जगाए थो। बादशाह, तव्हांजो इलाज त शादी आहे। हकीम, जेका दिल खे भाइजी वञे शादी भी माण्हू उन सां ई करे।
बादशाह पहिरियों दिल हिक ते वरी ॿी ते कुझु पंहिंजी दिलि खे कंहिं जॻह ते टिकण त ॾियो। हकीम इश्क में माण्हू एतिरो बि अॻिते न निकिरी वञे जो पंहिंजी जान जा कपिड़ा बि लीड़ूं लीड़ूं करे छॾे। सचा आहियो रेस, सचा आहियो। हाणे बेजार खे राज़ी करणो आहे। बादशाह इहो कमु मूं ते छॾे ॾियो। न हकीम न, इहो कमु मां पाण कंदुसि। तूं वेही ॾिसजां त कीअं थो बेजार जी टंगुनि में नोटनि जा ॾावण ठाहे विझां। लॻी तो गुम पोयां बाहि भरियल हुई खान, पोयां बाहि भरियल हुई। इहो ई त मूंखे ख़ौफ़ हो त किथे दुश्मननि जे रुख न चढ़ी वियो हुजे। तुंहिंजी दुआ खपे खान, मां एतिरो सस्तो बि न आहियां जो ईअं ई दुश्मन जो रुख चढ़ी वञा। हाण जोड़ पूरो थी वियो। हाकिम खान सां हिसाब किताब बराबरि करण जो वक़्तु अची वियो आहे। सुभाणे राति दिलावर खान जे ॻोठ में दाख़िल थी हाकिम खान खे हुन जी ओताक में हली कफन पाराईंदासीं। कफन माईअ जी इच्छे में पई आहे हाकिम खान, इच्छे में। तॾहिं त मां तव्हांखे चवां थो त वॾा ॾियो मूंखे मोकल, खैरा सां गॾु तव्हांखे हुनजी पूरी हक़ मां घोटे ॾियां। न हाकिम खान न, पंहिंजी मिल्कियत बचाइण ख़ातिर इहो पाप मां कॾहिं बि न खणंदुसि। पोइ चओ मुख़्तियारकार खे त ज़मीन फिराए ॾे, पोइ मां ॾिसां थो त इहा ज़मीन केरु थो अची हिते आबाद करे। मूं पाण इहो सोचियो आहे, पर हिन खां पहिरीं वञी मां माईअ सां मिलंदुसि ऐं कोशिशि करे सोनी खे राज़ी करे वापसि वठी ईंदुसि। भाॼाई सोनी खे छॾण लाइ खैरां वॾो चक हणंदी। खैरां जो वात त भरणो ई पवंदो। जेकॾहिं हद खां वधीक खैरां खे वात में विधई त खैरां जा हर ॾींहुं रंग पिया मटिबा। हिकु दफ़ो सोनीअ खे राज़ी करे वापसि वठी आयुसि त पोइ खैरां खे इहो मौक़ो वरी कॾहिं बि न मिलंदो। जेकॾहिं तव्हां चओ त मां भाॼाई खे ज़बरदस्ती ते खणी अचां। ज़बरदस्ती कईसीं त खैरां अहिड़ो त मथे में सूर विझंदी जेको ख़तम ई न थींदो। इन करे खैरां खे राज़ी करणु ज़रूरी आहे। अता वॾा तूं बि आहीं बादशाह माण्हू, हिकु औरत खां पियो थो लाराई। मां ॾोह खां पियो लारायां, कंहिं ग़रीब ऐं मज़लूम मथां ज़ुल्म करण खां पियो लारायां। पोइ लिखी ॾियो जेको बि हुननि जो हक़ आहे। वक़्तु आयो त हुननि जो हक़ बि हुननि खे लिखी ॾींदासीं। बाक़ी रही वॾी भाॼाई, उनखे बि तव्हां पंहिंजो हक़ लिखी ॾियो। बाक़ी रहियासीं असां ॿई भाइर, असांजे हथनि में किस्ता हूंदा ऐं वतंदासीं बाज़ारूं मापींदा। बसाणे बस मुंहिंजो कमु मूं ते छॾे ॾे। अदार हाणे तूं ॼाणे ऐं तुंहिंजो कमु ॼाणे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखो, हिन मिल्कियत मां हिकु कानो बि कंहिंखे न मिलंदो। कमाल साईं खां पोइ मां अधु रहिजी वियो आहियां। पुठियां दुश्मननि जो धण ताक में थो रहे। जेकॾहिं मूंखे कुझु थियो त पोइ हेॾी सारी मिल्कियत छा थींदो जंहिं लाइ हीअ मिल्कियत गॾु कयुमि। उहो बि ख़बर न आहे त कमाल साईं किथे आहे, कहिड़नि हालनि में आहे। कमाल खान ज़िंदा हुजे इहो मूंखे नथो लॻे। न नजीब न, इहे न चओ। कमाल साईं ज़िंदा आहे, कमाल साईं ज़िंदा आहे। मुंहिंजी दिलि गवाही थी ॾे, हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु हिते मोटी ईंदो हिते। कमाल खान खे मूं पाण पंहिंजी अखियुनि सां बैराज में किरंदे ॾिठो हुयो।
जेकॾहिं तो हुनखे अखियुनि सां ॾिठो त पोइ लाश कान्हे हो कमाल साईं जो। चवंदा आहिनि त अखियुनि ॾिठी ॻाल्हि ते बि एतबार न कजे। अलाए छा थियो आहे इब्राहिम तोखे? कमाल बाबा जीअरो आहे। ईअं बि थी सघे थो त बस नजीब बस बस मुंहिंजी दिलि दुखाइण वारी ॻाल्हि न कयो, न कयो मुंहिंजे दिलि दुखाइण वारी ॻाल्हि। इहो सोचो त असां पंहिंजे दुश्मन खे कीअं ख़तम कयूं। रैसा हुन लाइ वरी हाकिम खान जे मथां हथ फेरे हुनखे अॻियां करणो पवंदो। हाकिम खान त चङी बाहि भरे, पर दिलावर खान मोहबती माण्हू हुनखे कमु करण खां रोके थो। छा कजे? अव्हां पाण DSP सां मिली ऐं हुनजे मथां ज़ोर रखो। हींअर खान असांजा माण्हू मारे चुको आहे। अड़े जेकॾहिं हितां जी पुलिस पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां निभाए हा त पोइ हितां जो माहौल कॾहिं बि ख़राब न थिए हा। रैसा कुझु हू ड्यूटी निभाइनि ऐं कुझु असां ज़ोर लाहींदासीं। ठीकु आहे, सुभाणे मां DSP सां ऐं हाकिम खान सां मिलां थो। उन्हनि ते ज़ोर ॾियां थो त हू वरी अहिड़ो ऑपरेशन शुरू कनि जीअं सफ़ाई जल्द मां जल्द थी वञे। तॾहिं त खान ऐं रुस्तम वारनि खे असां टांटा ॾेई सघूं था, टांटा। न त इहे ॿई अची असांजी गिचीअ में पवंदा, गिचीअ में। हाणे कुझु न कुझु करणो पवंदो जेसि ताईं इन्हनि दुश्मनुनि खे कारी हर वारो डंग हणी कपर में न सुमाईंदुसि तेसि ताईं मूंखे बि मज़ो कोन ईंदो। छो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर।